नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा हलूं। पीर जो गोठ NSAR तरफा हलंदड़ क़ौमी खुशहाली सर्वे में तालका किंगरी के कोऑर्डिनेटर गुलजार शेख मिस्किनन गरीब बेपहुंच माण्हुनि के सुनहरी ख्वाब ॾेखारे ॿिन्ही हथनि सां लूटे वियो। फी फार्म जो अघु 500 रुपए खां 1000 रुपया मुक़रर करे गरीबनि खे लूटियो ऐं मोहम्मद सादिक भुट्टो जी न्याणी समेत तमाम एजेंटनि के 4 महीननि खां पगारूं बि नाहिनि ॾिनियूं वयूं ऐं सिर्फ़ आसरा कूड़ ॻाल्हायो। तालका कोऑर्डिनेटर गुलजार अहमद ऐं सादिक भुट्टो जी रिकॉर्डिंग अवामी न्यूज़ के मिली वही है। हेलो काथे आयो? गोठ आयो साईं। हाँ छा थियो भला? 1.5 महीनो थियो ऑफिस ॾिने बि छोकिरनि खे नथा ॿुधायो, पघारनि जो बि को सिलसिलो नथो थिए। चवंदा तारीख़ लाइ चयो हुयो। अच्छा 10-12 तारीख़ ते वरी 10-12 तारीख़ जे करे मां कम ही बंद कराए छॾीमांसि। वर पेमेंट जो को कम कयो। अच्छा अलाह असां तव्हांजे तरफ़ वो तारीख़ था ॿुधूं पिया। इहो ॾचो असां ॾाढो आहे इहो पगार ऐं हाणे बिल्कुलु हाणे 36 आहिनि पेमेंट हाणे मोकिलिया बैंक ताईं वापस थी वियो आहे। सुबुह सां ईंदुमि या सैलरी बि हलाईंदुसि हिते अचे ऑफिस में। हाँ हेलो हाँ सर ॿुधां थो। पोइ सुबुह वरी साईं मां चयो पेमेंट बि हाणे मोकिली अथऊं। हाँ सर हाँ हाणे बैंक जो टाइम भी ऑफ थी वियो आहे। सुबुह या सैलरी कलाक ॾेढ जेको आहे हिननि में हलाईंदुमि। उन खां पोइ फारिग थींदा पोइ वेही तव्हां कचहरी कंदा वारनि खे लफाईंदा। ठीकु आहे ठीकु आहे साईं। अॼु खे ॿुधाए छॾियो साईं। दोस्तनि खे परेशान कयो न साईं तव्हां ॻाल्हि त ॿुधो न। असांखे तव्हां जेको 2-3 दफ़ा ॻाल्हियूं कयूं उनजे करे असां परेशान थिया आहियूं। तव्हां चयो त सुबुह पघार हलाईंदासीं, पघार अची वई आहे। कॾहिं मां भई तव्हांखे चयो सुबुह हलाईंदासीं? मूं वटि रिकॉर्डिंग पई आहे तव्हांजी। माशाअल्लाह अलाए कहिड़े ॾींहुं मां तव्हांखे चयो हूंदो साईं। उहा जेका भई अॼु पघार आई हुई उन में तव्हांजे काकरीअ जो कम ई कुल 4-5 ॾींहं हो। हिनजे करे उनजी पघार उहा न आई। उन खां बाद में तव्हांजे काकीअ जो कमु थियल हो उहो पघार आई जेका उहा 200-300 रुपया पघार लॻी आई। मां तव्हांखे ॻाल्हि जेका मां तव्हांखे ॿुधायो अर्ज़ु ॿुधो साईं। हाणे मिस त पघार जेका आहे साईं त उहा हिकिड़े पूरे क्लस्टर फाइ में सभिनी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।